अस्सलाम वालेकुम संगत या अली मदद जीअं त मां आहियां तव्हांजो पंहिंजो नदीम पोपट खान। अॼु जेको आहे मुहर्रमुल हराम जो 4 तारीख़ आहे। इन 4 तारीख़ ते असां अलम पाक बुलंद कंदा आहियूं ऐं माशाअल्लाह अलम पाक बि बुलंद थी वियो आहे। हीअ मुंहिंजा प्यारा सोट आहिनि साईं अली रज़ा नक़वी साहिबु ऐं साईं फरमान हैदर साहिबु जेको आहे इहे माशाअल्लाह जेको आहे नुआ ख़ान बि आहिनि, कसीदा बि चवंदा आहिनि। त साईं यारनि खे अॼु चयोसीं त बाबा असांजी संगत खे जेको आहे न कसीदो या नुआ ख़ान ॿुधायो। याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर। खून के अश्कों ने आँखों में बनाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर। देख कर नहर की जानिब ये पुकारी ज़ैनब, देख कर नहर की जानिब ये पुकारी ज़ैनब। सुनती है आके बचा ले मेरे भाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर। हाय अफसोस वो बाजार में बेपर्दा है, हाय अफसोस वो बाजार में बेपर्दा है। जिसकी मादर के लिए अर्श से आई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर। उस घड़ी गिर गया अब्बास का सर नेज़े से, उस घड़ी गिर गया अब्बास का सर नेज़े से। जिस घड़ी शूर ने नेज़े पे उठाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर, याद सजाद को ज़ैनब की जबाई चादर। संगत साईं अली रज़ा नक़वी साहिबु जेको आहे तव्हांखे नुंहुं ॿुधायो। साईं जो यूट्यूब ते बि चैनल आहे, वञो जेको आहे यूट्यूब चैनल ते साईं जे चैनल खे सब्सक्राइब बि कयो। ऑफिशियल चैनल आहे साईं जो जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं उनमें वञी साईं जा नुंहुं ख़ान ऐं कसीदा ॿुधो। माशाअल्लाह बहितरीनु आवाज़ु आहे। साईं फरमान हैदर खे चवंदासीं सिर्फ़ु 2 लफ़्ज़ जेको आहे साईं पंहिंजा आवाज़ जा बि ॿुधाए। साईं जो बि चैनल आहे यूट्यूब ते। साईं बिस्मिल्लाह। आका मेरे लाशे को खैमे में न ले जाना, आका मेरे लाशे को खैमे में न ले जाना, आका मेरे लाशे को खैमे में न ले जाना। पूछे जो सकीना तो है, पूछे जो सकीना तो कुछ उसको न बहलाना, आका मेरे लाशे को खैमे में न ले जाना, आका मेरे लाशे को खैमे में न ले जाना। पहुँचा ना सका पानी, शर्मिंदा हूँ बच्चों से,
पहुंचा न सका पानी, शर्मिंदा हूँ बच्चों से। मासूम सकीना को, हाय मासूम सकीना को पैगाम ये पहुंचाना, आका मेरे लाशे को खैमे में न ले जाना, आका मेरे लाशे को खैमे में न ले जाना। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। संगत जीअं त मुंहिंजो सौट सैयद अली रज़ा नक़वी ऑफिशियल चैनल आहे यूट्यूब ते साईं जो, ऐं सैयद फरमान हैदर ऑफिशियल चैनल आहे साईं जो यूट्यूब ते। त पोइ संगत जेको आहे विज़िट कयो साईं जे चैनल खे, ऐं माशाअल्लाह लाइक कयो, कमेंट्स कयो, सपोर्ट कयो। ऐं साईं वारा जेको आहे क़सीदा नुआ ख़ान नातूं माशाअल्लाह जेको आहे बहितरीनु आवाज़ु आहे, तव्हां ॿुधो बि हूंदो। जेकॾहिं तव्हांखे आवाज़ु साईं वारनि जो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। या अली मदद।